शाहनवाज जो केस है उनके कहिड़े मोब कहिड़े तरीक़े सां साड़ियो वियो बार बार विच आया वॉलंटियर वकील वॉलंटियर थी उनजो केस हीअं डील कनि पिया। तव्हां सांगर जो वाक़ियो ॾिसो, सांगर जा वकील गॾु हुआ, सांगर जे वकीलनि पाण मुरादों उते बीठा, उन्हनि सां गॾु बीठा, उन्हनि जा मसइला हल कयूं। पुलिस जो कमु छा आहे राइट नाउ पोजीशन कहिड़ी आहे पुलिस वारे जी? भतो ॾियो न त उन्हनि खे हाफ फ्राए, भतो ॾियो न त उनखे फुल फ्राए। 5 एफआईआर हिकिड़े माण्हूअ ते आहिनि, चवंदा ही डाकू आहे। एफआईआर छा जी आहे? 353 जा पुलिस मुक़ाबिलो। पुलिस खे गोली ई कोन लॻी आहे, न पुलिस जी गाॾी खे गोली लॻी, न पुलिस जे माण्हू खे गोली लॻी, पर हुन वेचारे टंग बनियो। छो जो तोखे पैसा ॾियणा आहिनि। बाबा अगरि डाकू आहे 392 जी एफआईआर थिए, डाकू आहे 394 जी एफआईआर थिए, डाकू आहे 383 जी एफआईआर थिए, नेवर एवर। नौजवान छोकिरनि ते दहशतगर्दी जा एफआईआर, उन्हनि खे बम ब्लास्ट वारा पंहिंजो वेपन्स ॾेखारे उन्हनि ते एफआईआर कटी थी वञे। उनजी उमिरि घणी आहे? 17,000। उनजी उमिरि घणी आहे? 15,000। इहो तव्हांजे पुलिस जो रोल आहे राइट नाउ। पोजीशन छा आहे? असां नथा चाहियूं, असां अहिड़ी क्रीम ऑफ सोसाइटी न आहियूं जो जेको एसएसपी अचे हुन सां विड़ी बीहणो बाबा तूं चेंज कर। असां कॾहिं बि अहिड़ो कमु न कयो आहे। हीउ एसएसपी हिकिड़ो अनापरस्त एसएसपी आहे, हीउ एसएसपी हिकिड़ो वंगारू एसएसपी आहे, हीउ एसएसपी हिकिड़ो ठग एसएसपी आहे। तंहिंजे करे असीं बीठा आहियूं था। ऐं तव्हां हिन जे टेन्योर में एफआईआरनि जो रेशियो ॾिसो, तव्हां हिन जे टेन्योर में हैदराबाद जी सिचुएशन ॾिसो। मोर देन 10 पिटीशन फाइल थियल आहिनि कासमाबाद जूं, जिते एतिरो नार्कोटिक्स थो हले, हिते एतिरो नशो पतो थो हले। उहो एसएसपी हाईकोर्ट में माय लॉर्ड जस्टिस अमजद सैद जे साम्हूं चए थो साईं असां ॾाढी कोशिशि कई आहे। जी बाबा ॾाढी कोशिशि कई अथव, घणियूं 5 एफआईआरूं, कोई मां हे नशो पतो थो जिते किथे हले पियो। त अहिड़ो को बि जो को रोल कोन्हे। ऐं अहिड़नि एसएसपीअ खे असां कॾहिं बि बर्दाश्त कोन कंदासीं, ऐं अहिड़नि एसएसपीअ सां हिन खां वधीक असां हशर कंदासीं इंशाअल्लाह। आहे जेको हाफ फ्राई फुल फ्राई जो सिस्टम आहे न, इहो ह्यूमन राइट्स जे ख़िलाफ़ आहे। तव्हांखे को बि ॾोहारी हुजे, को बि संगीन मुजरिम हुजे, तव्हां कोर्ट में पेश कयो, तव्हां हुनखे सज़ा ॾियारियो। पर इहो हाणे हाफ फ्राई ऐं फुल फ्राई जो सिस्टम बि ख़तमु थियो वञे। हिन जी मुहावरा बि क़िस्म जो हीउ तव्हांजा कंहिंजा गोॾा भनी छॾियो, तव्हां कंहिंजो फुल फ्राई नाला था ॿुधायो असांखे, फुल फ्राई कंहिंजो जान हली वञे। तव्हां इहे ह्यूमन राइट्स जे ख़िलाफ़ तव्हांजे कहिड़े कानून में लिखियलु आहे? तव्हांजे पुलिस रूल में लिखियलु आहे, तव्हांजे CRPC में लिखियलु आहे त माण्हुनि जो साह कढी छॾियो, माण्हुनि खे गोलियूं हणो। इन करे हाणे हीअ हिननि जी गुंडागर्दी न हलंदी, ऐं जेसिताईं इहा गुंडागर्दी हलंदी असां हीअ पूरा रोड रस्ता न खुलंदा पूरे मुल्क जा।